न दिल करण चाहिया ओ सना हजार झेड़ा पर दिल वरी चयो पर दिल वरी चयो तो सा सब कह हजार छेड़ा ही प्यार प्यार आहे वफार यार लागे गही कजन पुकेड़ा गही कजन पुकेड़ा हर बात ते बखेड़ा करण चाहिया ओ सना हजार छेड़ा डॉक्टर आकाश अंसारी जे हिन चंद सिटुनि सां साझा ई आर्टिस्ट भाउ मुमताज़ मौलाई जा फ़क़ीर रजब फ़क़ीर सभई दोस्त आहियूं भाइर आहियूं पंहिंजा कंहिं बादशाह जी बादशाही खसिजी वई पोइ ॿी बादशाही में जॾहिं विया कंहिं वण वेठा वञी आराम कयूं त पखी को वेठो मथां पोइ पंहिंजे पुटनि खे चवणु लॻो को नोड़ी वाण वटियो की न पखी खे पासायूं त हू चवे हुनखे हू चवे हुनखे पखी ये ॻाल्हियूं ॿुधी पखी बादशाह सां ॻाल्हायो त तव्हांजी पंहिंजी ॿधी कान्हे मूंखे कीअं पकड़ींदो मां पंहिंजे भाइरनि खे फ़नकारनि खे इहो अर्ज़ु थो कयां त ही कहिड़ा असांजा अमल ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो ही प्यार जो कमु आहे जे लाड़ आहे त बि असांजी सिंध आहे जे उतर आहे त बि असांजी सिंध आहे सभु हिक ॿिए जा भाइर आहियूं इहे ॾुख तकलीफ़ूं ईंदियूं रहंदियूं आहिनि पर असांखे जॾहिं फ़क़ीर था सम्झूं त हिक ॿिए जी बर्दाश्त करणी आहे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं हिक ॿिए सां छो कजनि जो विच में ॿियनि दोस्तनि खे मौक़ो मिले जो उहे असां ॾे कमेंटूं घटि वधि कनि मां अदा मुमताज़ खे ऐं रजब फ़क़ीर खे जेके बि सिंध जा सभई आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे मां पंहिंजे तरफ़ां रिक्वेस्ट कयां थो बाबा इहे रद अमल पंहिंजा ख़राबु आहिनि ऐं इन्हनि खे बंदि कयो ऐं इहे सुठियूं ॻाल्हियूं कनि पाण में जॾहिं प्यारु कंदासीं तॾहिं त हीउ कमु हलंदो पर जे हिक ॿिए जी शिकायत शिकवा कंदासीं त इहो सुठो कमु कोन्हे ऐं मूं इन डॉक्टर आकाश अंसारी जे लफ़्ज़नि सां इहो बि तव्हांखे चयो त हीउ प्यारु प्यारु आहे प्यारु ई कबो तकरार में छा आहे जेको जंहिंजो हाल आहे उहो सभु को वंडे पियो जेके जंहिंजे ॿुधण वारा सभु कंहिंखे ॿुधनि पिया पर जे वेही ॻाल्हियूं कंदासीं लीका कढंदासीं पंज माण्हू गॾु करे छा हिक ॿिए जे पटकनि में थी विझूं इहो कहिड़ो सुठो अमल आहे मां तव्हांखे इहे रिक्वेस्ट थो कयां त इन कम खे थिए हीअ मुंहिंजी रिक्वेस्ट ॿुधी महिरबानी करे इन अमल खे बंदि कंदा महिरबानी